सूरत लुकमान जी हिकिड़ी आयत सगोरी तिलावत कई आहे जंहिं अल्लाह करीम फरमायो बाज़ उहे इंसान आहिनि जेके हिदायत वारो रस्तो क़ुरान मजीद वारो रस्तो हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शरीयत ऐं सुन्नत वारो रस्तो छॾे गुमराही पिया ख़रीद कनि। हींअर ॾिसूं पिया त असांजे वापार में कारोबार में तिजारत में शादियुनि में ग़मिन में जेके रस्मो रवाज हलनि पिया उहे सभु काफ़िरनि वारा आहिनि। तरीक़ो जेको मिठड़े मुहम्मद करीम जो हो उहो नेकनि माण्हुनि ऐं चङनि इंसाननि जे घरनि मां बि मोकिलाए चुको आहे। जन पाड़नि ऐं वेड़नि ऐं ॻोठनि मां शादियुनि जे मौक़नि ते क़ुरान जा आवाज़ ईंदा हुआ। अॼु उते वॾियूं वॾियूं डेगूं ऐं वॾा वॾा साज़ रखी करे घिटियुनि में चौधारियूं चकर ॾेई करे ऐं माण्हू पंहिंजे रब ऐं पंहिंजे रसूल जे तरीक़े सां खुलम खुला बग़ावत पिया कनि। तवजो कयो मुंहिंजा सोना, जेको अल्लाह ॾियण ते क़ादिर आहे उहो खसण ते बि रिज़्क़ ऐं रोज़ी अल्लाह जी ॾिनल अमानत है। हीअ इज़त हीअ बरकत हीअ दौलत जो हर माण्हू पंहिंजे पेरनि ते बीठो आहे इहो अल्लाह जी नेमत ऐं महिरबानी आहे। हाणे महिरबानी करे अल्लाह ऐं वांगार ऐं शैतान जी त पोइ तोखे खुटी पई खणे अक सां पियो खणे न। अलाए छा खनबो उहो त अलाए छा ॼाणे, मां इएं चई छॾियो। चङा भला माण्हू मायूं घिटियुनि में राग चवंदियूं, साज़ चवंदियूं, सेरा चवंदियूं ऐं शादियुनि में वॾा वॾे आवाज़ सां गाननि जा आवाज़ ॿुधराया पिया वञनि। रब जे लानत खे दावत ॾिनी पई वञे। रहमत वारो क़ुरान माण्हू ठपे छॾियो। शुक्र कयो जो इहे मदारस मसाजिद इहे जलसा हलनि पिया। अल्लाह शर इन जलसनि खे ऐं मदरसनि खे क़यामत ते आबाद रखे। इन्हनि जे कढ बि ॾाइण पिया आहिनि। अल्लाह उन ॾाइणनि जी ज़ुबान ख़तम करे। आमीन त चओ। चवनि था त मदरसनि जो इस्लाह कयो। तव्हां सॼे ज़िले जा मदरसा चेक कयो। अरबीअ जे शोबे वारो कमु करे पियो, हिफ़्ज़ वारे शोबे जो कमु मदरसे में बाक़ाइदे हले पियो। उस्ताद पढ़ाइनि पिया, वक़्तु ॾियनि पिया, तालिब पढ़नि पिया, घंटनि जा घंटा। अव्हांखे शर्म अचे थो जो मदरसनि जा आङुर था खणो। अव्हां जो हिकिड़ो बि सरकारी इदारो तालीम वारो कमु करे थो? अव्हां जा मास्तर, अव्हां जूं मास्तरियाणियूं, मास्तराणी जी ॻाल्हि न कयो छो त उहे ड्यूटीअ जूं पाबंद आहिनि। हाणे हैदराबाद में मायूं भर्ती कयूं अथऊं त पुलिस में हलो, छो त पुराणा पुलिस वारा जेके वाङण जहिड़ा पारूं था इन खां पंधु थिए कोन थो। मायूं जो गॾु हूंदनि त पोइ जीअं नांग मुरलीअ ते लहर करे पोइ हे बि भॼंदा जवाबदारनि जे कढ। मुल्क जो ॿेड़ो ॿिया ॿोड़नि ऐं मुल्क जे ॿेड़े खे पिया हे ग़र्क़ कनि। शुक्र कयो जो इहे मदारिस ऐं क़ुरान आहे जो गैरत बची पई आहे। अल्लाह करीम फरमायो क़ुरान मजीद में, इन हाज़ल क़ुरआन यहदी लिल्लती हिय अक़वम व युबश्शिरुल मुमिनीन। ठेड़ीअ जा गयूर मुस्लमानो, कलमे पढ़ण वारो, पंहिंजे पेरनि ते बीहण वारो, अॼु जे करे अव्हां जे बदन ते अशो लिबास आहे, अॼु जे करे अव्हीं पंहिंजे घर में
भलो कुछ खाओ पिया त इहो हिन क़ुरान जे सदके। चओ ॾाढा हाणे इहा ॻाल्हि शैतान खे नथी वणे त हिन शहर जे कुंड कुड़श में क़ुरान जा मदरसा हीअ टाइम आहे चांहि जो। जेसे मां पिया तेसे 17 मच्छर पवंदसि। जॾहिं वेठा हिते मन कोन पिया कड़ी चा। इहो सभु कुझु थोरो कंहिंजो हाणे माहौल खे बिगड़ो पियो वञे। ॿाहिरों पिया चवनि त असां मुवैद आहियूं ऐं तौहीद परस्त आहियूं। हेॾो असांजी हालत इहा आहे जो लिबास बि अंग्रेज़ी, चेहरे ते ॾाढ़ी मोकिलाईंदई पई वञे, उन सां गॾोगॾु मथा उघाड़ा थी विया। डांसूं ऐं झुमरियूं शादियुनि में ईअं पियूं थियनि जो खदड़नि जा पीअर ॿेड़ा न नचिया हूंदा त खदड़नि खे पी जाग में था ॿुधो। अल्लाह तो रहम कर, आमीन चो ॾाढा। अहिड़ो शैतान खाट रहियो आहे जो ॻाल्हि सम्झण खां मथी त थिए। अहिड़ो घर न रहियो आहे जंहिं घर ते डिश जो तओ न आहे टंगियल। मां हिन डिश खे चवंदो आहियां तओ। हिकिड़ो नंढो तओ जंहिं ते मानी पचाइबी आहे, हे वॾो तओ, हेसे पैसे वारो आहे, हेसे दुनिया वारो माण्हू आहे। हिनखे रब गंज ॾिनो आहे। फैक्ट्रियूं, कारखाना, पेट्रोल पंप, CNG गाॾियूं 4-4 हेठों। तुंहिंजी सॼी दुनिया गॾु कजे न, जेको कारून खे पैसो हो उहो तो वटि किथे आहे। पोइ उनजी जेका रब अंजाम ऐं हालत कई उहा दुनिया खे ख़बर आहे। अल्लाह जे क़ुरान बि बयानु कई आहे। जेकॾहिं तूं शराब जूं बोतलां पी करे ऐं ईअं घिटियुनि में जीअं ख़ुदा रहम करे को शितो गॾो घुमे ईअं पियो पंहिंजो घुमंदो वते ऐं शादियुनि में अहिड़े क़िस्म जूं जांडरियूं ऐं झुमरियूं अहिड़े क़िस्म जा रस्म रवाज जेके तरीक़े शरीयत जे ख़िलाफ़ आहिनि त पोइ अल्लाह बेपरवाह हुआ मतां रब ॾिनल नेमत खसे छॾई ऐं हिक जाइ ते वेही रहे। पोइ रब खां कोई पुछण वारो कोन्हे। कुल हुवल्लाहु अहद, प्यारा नबी चओ त अल्लाह अकेलो आहे। अल्लाह समद बेनियाज़ ऐं बेपरवाह जो पकड़े त नबियनि खे रोवारे। हज़रत नूह जे पुट खे पकड़ियई अल्लाह जे नबी पंहिंजे रब खे सॾियो, रब इन बुनी मिन अहली व इन वअदकल हक़ व अंत अहकमुल हाकिमीन। मौलवियुनि जा पोटा ॾोटरा हाजिन जा ॾाढ़ी मुछ भिरवा पिंबड़ियूं कूड़ियूं करे घुमनि पिया। उठ मामा गोगरू ॼण छिलियल मूरी खैरपुर जे मार्केट में आई आहे। ख़बर न पई त मादी आया। पैंट शर्ट भी पई आहे, ईअं बाह लोॾे पियो घुमे। अञा जो पेर खण त हिन जे ॾाॾंग ऐं नानंग में वॾा आलिम गुज़रिया हुआ। हिन खे शैतान हिते अची बीहारियो त ॾाढ़ी बि सही कोन्हे, पटको बि सही कोन्हे, पर्दो बि सही कोन्हे। जॾहिं अहिड़े क़िस्म जी हालात अचनि त पोइ क़ुरान जी आयत जेका अव्हांखे ॿुधाए पई इहो सच आहे त कहिड़ा माण्हू आहिनि जेके हिदायत विकिणी गुमराही पिया ख़रीद कनि। हिन मदरसे खां वठी ॿाहिरियनि मदरसनि ताईं तव्हां अची करे ॾिसो त इहे कहिड़नि ॻोठनि जा मासूम बच्चा आहिनि जन पंहिंजे हिन क़ुरान जे इल्म जे लाइ उन्हनि खे पंहिंजे वॾड़नि छॾियो आहे जेके अव्हां जे मदरसनि में हिन क़ुरान जो इल्मु पिया पढ़नि। बोलो न, हिन मदरसे में तव्हां मूंखे खोड़ बिरादरियुनि जा नौजवान सुजंदा जेके वेठा आहिनि उहो साले पट जे इलाइक़े खां वठी भिटनि खां वठी वेंदे बरनि ऐं बहिराड़नि खां इहे ॻोठनि जा बच्चा अची करे अव्हां जे ठेड़ीअ में हिन क़ुरान जो हदीस जो दर्स पिया पढ़नि। आलिम ऐं हाफ़िज़ पिया थियनि जेके रसूल करीम जा महिमान आहिनि। असांजा पंहिंजा पुट उन्हनि जी हालत ॾिसण जहिड़ी कान्हे। हाणे त छोकिरियुनि खे बि छोकिरनि वारा लिबास पाराया अथऊं प्राइवेट स्कूलनि में। सरकारी स्कूलनि जो त मोकारो दांगीअ सां आहे। सरकारी अस्पतालूं बि चट आहिनि। सरकार जो कोई महकमो सही न आहे। अॼु वरी हिकिड़े वज़ीर चयो त थर में मायूं इन जे करे थियूं मरनि जो ॿार घणा थियूं ॼणनि। वज़ीरनि खे बि को पाणी कोन्हे, अलाए नक कोन्हे। अॼु लिखियल आहे त तॾहिं मुयूं आहिनि जो ॿार घणा थियूं ॼणनि। तव्हांजो ॿार नथा ॼणो छड़ो वती वज़म लाइ अथव त पोइ असां बदलूं छा? तव्हां था चवण वज़म पटे हथ कढजनि। हे ॿाराड़ी जा चवनि था ईअं न छॾिबो, हेॾे खटा बुगियूं ॾेयूं वञो। चओ सुभाणे औलाद त हुजे न, चओ न सही।
इहो असांजो रसूल जे तरीक़े ते अमल आहे जो मुंहिंजे हुज़ूर फरमायो औलाद घणी ॼणियो अहिड़े नस्ल मां न्याणी वठो माई जेका घणा ॿार ॼणींदड़ हुजे त क़यामत में मां नबी फ़ख्रु कयां त मुंहिंजी उम्मत घणी आहे। हे आहिनि उन काफ़िरनि जा एजेंट, हे आहिनि अंग्रेज़नि जा एजेंट जेके चवनि पिया मदरसनि जी रजिस्ट्रियूं करायो, मदरसनि जो इस्लाह कयो, मदरसनि में बि अंग्रेज़ी पढ़ायो। जी बिस्मिल्लाह, असां पढ़ायूं था तव्हां शाह लतीफ़ यूनिवर्सिटीअ में अरबीअ जो शोबो क़ाइमु कयो, बाबा हाणे आलिम बि थियो, हाफ़िज़ बि थियो, तव्हां बि शुरू कयो, असां बि शुरू था कयूं। पर हे नादान आहिनि हिन दौर जा, जेका डॉक्टरनि जी कॉलेज आहे उते इंजीनियर न थींदा, जाते इंजीनियरनि जी कॉलेज आहे उते डॉक्टर न थींदा। ख़ुदि तुंहिंजे निज़ाम में बि इहो आहे त हे हिननि जो शोबो आहे, हे हिननि जो शोबो आहे, त असां पंहिंजी जॻह ते 1000% सही आहियूं त असांजा मदरसा हिन क़ुर ऐं रसूल जे इल्म जे लाइ काफ़ी आहिनि। बाक़ी तवारे तालीम वारनि जेके पाकिस्तान खे पटका ॿधराया आहिनि उहे सॼी दुनिया ॾिसे पई। 7-8 साल गुज़री वियो आहे, मुल्क जूं सोतूं आहे। रेल जो अचे पई त ॼण को सिरनि जो भठो पियो रस्ते सां हले। पैसेंजर वञी ॻोठ पुॼनि त जॾहिं अखियुनि में को दारू विझनि। रोड तबाह, पुलियूं तबाह, सिहत खाता तबाह, अमन अमान रोडनि जो तबाह, सभु कुझु अंग्रेज़ीअ जी नऊं सता जे क़ुर कुर्सीअ ते अचे इहे सभु बीमारियूं ख़तम थींदियूं ऐं चओ त इंशाअल्लाह क़ुर कुर्सीअ ते ईंदो। तव्हां अंग्रेज़ी तरीक़ो, अंग्रेज़ी कपिड़ा, अंग्रेज़ी लिबास, अंग्रेज़ी तहज़ीब इहा सॼी ख़तम करे मिठे मुहम्मद जे तरीक़े ते हलो। क़ुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी युहब्बिकुमुल्लाहु व यग़फिर लकुम ज़ुनूबकुम वल्लाहु गफूरुर रहीम। असांजो मुल्क त मर्द त रिटायर थी विया न, हिते वहिंवार सॼो मायूं पियूं हलाइनि। शादी आहे त वटीअ खां वठी पिंडीअ खां वठी सोन जे ज़ेवर ताईं ख़रीद माई करण ईंदी। सामान सखर मां या ख़ैरपुर मां या कंहिं ॿिए शहर मां हितां निकिरंदी त वॾो बुरको, ॿाहिरि निकिती त बुरको रख गाॾीअ जे पोईं सीट ते, अधी ईअं पई दौरा कंदी वञे। मुल्क में असांजी हालत इहा आहे। हे मर्द असांजा होटलनि जा महिमान, हे सॼी मुल्क जी हालत पियो ॿुधायां। मासी जेकॾहिं परे पाड़े में आहे उतरे में त वरी मेहंदी ओॾे रख। 250 मायूं रैली कनि। हिकिड़ी कुराड़ी 70 साल जी शैतान जी हेड मास्तराणी, उनजे मथे ते थाल मेहंदीअ जो, पोयूं 250 मायूं पियूं अचनि, अखियूं त दिल जूं ॿरनि मशाला। हा दूरी वरी हिनजी लाड़ मां घुराइबी, हिते सोनारा मरिया। मेहंदियूं लॻियूं पयूं आहिनि घोटनि खे, राग पिया हलनि, रूप पिया हलनि। कलमे पढ़ण वारो कुझु ग़ैरत, कुझु हया, कुझु शर्म पंहिंजे पाण में पैदा कयो। अल्लाह जे रसूल क़ुर करीम जे हुकुमनि खे जेकॾहिं कलमे वारा बि दिलि में जाइ न ॾींदो त काफ़िर अॻे ई हरामी मुनकर यहूदी नसारा अंग्रेज़ तुंहिंजे क़ुर जे ख़िलाफ़ खॾा पिया खोटनि, तुंहिंजे मदरसनि जे ख़िलाफ़ अरबे रुपया ख़र्च कया अथऊं, किरोड़े रुपया ख़र्च कया अथऊं त कंहिं न कंहिं तरीक़े सां इहे मदरसा, इहे पटका, इहे ॾाढ़ियूं, इहे मस्जिदुनि मां ईंदड़ भांगा, इहे आवाज़ ख़तम कयो। ओ कलमे वारो, सचो मुस्लमान हुजण जो सबूत ॾियो। हाणे 2 ॾींहं 3 थिया आहिनि लाड़काणे में, तव्हां पढ़ियो हूंदो, एॾी वीचारनि औरतुनि सां हिन पुलिस वारनि ऐं इंतज़ामिया हालत कई आहे। 1000 रुपए वठण वारी उन औरतुनि खे लठनि सां मारियो अथऊं। कई मायूं साहबा ज़ख़्मी थी पयूं, रोडनि ते तड़पनि पयूं। उन्हनि खे चयूं त पैसा ॾियो त तव्हांखे पैसा कढाए ॾियूं, हेतिरा लॻंदव। इहे सभु हराम खोर माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ 2 ॾींहं जेल में विधो अथऊं, वरी साॻाई ॿाहिरि निकिरंदा। तव्हां इहा ख़बर ॿुधी आहे की न? मां थो ॿुधायांव, आहे बाक़ाइदे आहे। मायुनि ते पुलिस लठे हलाई आहे, औरतूं किरी पयूं आहिनि। इहो लाड़काणो जेको बिलाल साहब जो शहर आहे, बिलाल ज़रदारी साहब, भुट्टो न,
ॿ बिरादरियुनि जो हिकिड़ो माण्हू न थींदो आहे जेको दुनिया खे पियो चए त औरतूं डांस कनि ऐं आज़ादी मल्हायो ऐं मुल्क खे नचरायो। मां उनखे अर्ज़ु कयां तुंहिंजे शहर लाड़काणे में औरतुनि जे मथां लठियुनि जो मींहुं वसायो आहे। इहो अंग्रेज़ी खाते ऐं तुवारे महकमे वारनि या क़ुर जे मदरसनि वारनि चओ ॾाढा कंहिं कयो आहे कंहिं कयो आहे। तुंहिंजी कावड़ वरी मदरसनि वारनि जे मथां मोनरी कीअं था मदरसो हलाइनि तोखे तौर पियो थिए सस्ती पई थिए उल्टियूं पियो कर असांखे ख़ुदा हलाईंदो। चओ ॾाढा हे तालिब घुमनि था न मौलवी ख़ुदा ॼाणे थो इन मलाइकनि जा शागिर्द आहिनि इहे पिया अचनि लिबास में सुहिणी सीरत में। इहो हिन क़ुर जो कमाल आहे। पंहिंजी तहज़ीब मटियो जंहिं हुज़ूर ते कलमो पढ़ियो थी सूरत सीरत मिठे मुहम्मद वारी पैदा कयो। ओ दुनिया दौलत वारो अल्लाह सॾे करे पियो अवांखे चवे या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम वला औलादुकुम अन ज़िक्रिल्लाह वमन यफ़अल ज़ालिका फ़उलाइका हुमुल ख़ासिरून। हिकिड़ी दुआ घुरंदो मां दुआ घुरां त आमीन चओ। रब ठेड़ीअ जे घर घर मूं टीवीअ जी पाड़ पट आमीन राजा त चओ। रब हिक घर में भी टीवी न हुजे आमीन त चओ। हे उलमा जो दीनी मदारस जो शहर आहे। हे अल्लाह वारा हिन शहर जे अंदर रहिया थी जन ख़ुदा ॼाणे थो जन जी दुआउनि जा नतीजा अॼु बि मौजूद थी। हज़रत ताज महमूद अमरोटी हिन शहर जे अंदर रहिया। हज़रत हमादुल्लाह हालेजवी हिन शहर जे अंदर रहिया। वॾा बुज़ुर्ग सालिह जन जा शागिर्द हज़ारनि न पर लखनि जे तादाद में दुनिया जे कुंट कुड़श में हींअर इल्म पिया पढ़ाइनि। इहो ठेड़ीअ जो फैज़ हुई। हींअर शैतान असां ते वार कयो आहे जो असांजो नंढो असांजो नौजवान असांजी औलाद असांजो अमड़ियूं ऐं न्याणियूं असांजो माहौल मुकमिल बेदीनीअ जे तरफ़ वधे पियो। अवां दुआऊं घुरो त अल्लाह हिन क़ुर जे सदको को क़ुर ऐं दीन जो सैलाब आणे। रोटनि ते जेके होटल आहिनि पीसीआरनि वारा उन्हनि जी ख़ुदा पाड़ पटे आमीन आस्ते चइजो ॿुधी न वठनि त अल्लाह हिदायत ॾे रब आमीन चओ। असांजो साईं पठान साहब कॾहिं कॾहिं ईअं हिकिड़ो लतीफ़ो ॿुधाईंदो आहे मुफ़्ती साहब त हमरा हिकिड़ो जन्नत में इहो ॿिए ख्वाब ॾिठो त हमरा जन्नत में घुमे पियो चए ॾे ख़बर बिश्त चए बिश्त जूं जेके ॻाल्हियूं ॿुधंदा हुआसीं न उहे ई आहिनि। वाह जो जन्नत आहे हर मज़ो आहे पर हिकिड़ी ॻाल्हि आहे कहिड़ी की होटल कोन्हे जन्नत में। होटल हुजे असां बि मस्जिद मदरसन क़ुर ऐं जलसनि खे वक़्तु घटि पिया ॾियूं ॿाहिरी फिज़ा ते घुमूं पिया जंहिंजे करे दुआऊं क़बूल कोन्हनि रिज़्क़ में बरकत कान्हे। दुआऊं क़बूल तॾहिं थींदियूं जॾहिं हिन क़ुर सां मुहबत हूंदी। अल्लाह करीम फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुल्हिकुम अमवालुकुम खोड़ हाफ़िज़ क़ुर जा ॾाढी कूड़ायूं था घुमनि। चओ वाइस त मां थो कयां हाफ़िज़ क़ुर जा दिस्तार बंदियूं थियल बिल्कुलु ॾाढी ख़तम जी सेवर पियो भरे। हे जेके भरनि था न सेवर बिल्कुलु सफ़ा ईअं छो पैसो अची वियो ॾोकड़ अची विया दुनिया अची वई खोखड़ियुनि जो माल आहे। खखड़ियूं अब खारकनि में मिठाण कयो वेंदो आहे जे न विझे मिठाण त घणे माण्हू विधियूं। इहा कंहिंजी महिरबानी आहे ॾे अल्लाह उन सोणे रसूल जूं दुआऊं थी जे रसूल रब खां दुआऊं घुरियूं हिन उम्मत जे लाइ। रब मुंहिंजी उम्मत में गुनाह हूंदा कमियूं पेशियूं हूंदियूं पर मुंहिंजी उम्मत जी रब शिकिल बि न फेरजाए। ऐं अल्लाह मुंहिंजी उम्मत ते राज़ी थी जाए न त असांजी जेका हालत आहे न असीं घुमण जहिड़ा काथे आहियूं बाबा। हाणे त चङा भला माण्हू दीन ते एतिराज़ पिया कनि इस्लाम जे कानून ते क़ुर जे कानून ते। हाणे त वॾे रोड सां टप न ठेड़ीअ मूं त तोखे जमियत उलमा इस्लाम जो झंडो घटि नज़र ईंदो। कुहाड़नि वारा चंड तारनि वारा ओ ठेड़ीअ वारो तव्हां सिंध क़ुर जे करे हो। उलमा जूं दुआऊं हुयो हज़रत अमरोटी साईं हमादुल्लाह हालेजी वारनि जूं दुआऊं उहे आलम
जन पंहिंजे मासूम तालिबन खे चयो पुट ॿियो त हथियार कोन्हे पर खजीअ जूं छड़ायूं खणो अलाह तव्हांजी मदद कंदो ऐं मदद बि ठेड़ीअ वारनि जी ईअं थी जीअं बदर वारनि जी थी चओ ॾाढा बाबा ठेड़ीअ वारो तव्हांजी मदद रब ईअं कई जे 313 जी जंगे बदर में थी ईअं खणी चओ त हिन दौर में जेकॾहिं ठेड़ीअ वारे उन झेड़े खे बदर सां मिसाल ॾिजे न त वधाउ न थींदो बेअन ई ज़रे घटि उहो नक्शो हो मदद कंहिंजी थी छा तालिब छा मिसकीन छा खजीअ जी छड़ी ऐं सुंढो एॾो वॾो ख़तरनाक मुक़ाबिलो तव्हांजी इज़त रब कंहिंजे करे रखी पोइ जेकॾहिं अॼु तव्हां उन क़ुर सां आलमनि सां ऐं दीन वारनि सां गद्दारी कयो छो था टिजो छो न था घरनि जे सूफ़िन ते झंडा हणो जमियत जा कहिड़ी तव्हांखे मुंहिंजा वाई बादी थी अथव तव्हांखे सुस्ती थी थिए पई हाले जी वारा बुज़ुर्ग हणनि ॿेर वारा हणनि अमरोट वारा हणनि सभु आलिम पंहिंजे मदरसनि ते ऐं घरनि ते हणनि ऐं पिया चओ असां वॾा माण्हू आहियूं फलाणे सां बि वास्तो आहे टीरे सां बि वास्तो आहे ज़ाहिर थी पवंदासीं ख्वार थी पवंदासीं लख दफ़ा ज़ाहिर थी पोइ बि उन आलिमनि जे जमायत में आहे तुंहिंजे रिज़्क़ रोज़ीअ जो मालिक न को शाह न को पीर न को गादी नशीन अलाह पियो तोखे रिज़्क़ खाराए इन आलिमनि जा झंडा जे ठेड़ीअ जे घर घर ते लॻल ख़ुदा ॼाणे थो इस्लाम अची वेंदो हणो ठेड़ीअ वारो झंडा इंशाअल्लाह हिते जेके ठेड़ीअ जा वेठा उहे दिलि में अहद कयो त असां झंडा हणंदासीं आमीन चओ इंशाअल्लाह इहो आलमनि जो झंडो परच में नबवी आहे क़ुर वारा हयूं वेठा आहिनि तोखे पियो शैतान गुमराह करे मथां झंडो आयो थी ज़ाहिर थी पवंदे तहफ़ुज़ मदारिस जे हवाले सां उलमा जी महिनत हले पई रेलनि में भरपूर शिरकत कयो चुरपुर पोयों वधियल नज़र थी अचे बुज़ुर्ग घणा आहिनि महिमान ख़ासि बि असांजा पहुतल आहिनि अल्हम्दुलिल्लाह उन्हनि जो बि वक़्तु आहे मिड़े मां तव्हांजे जलसे खे मचाइण लाइ 2-3 ॻाल्हियूं अर्ज़ु कयूं बाक़ी हे वसां वारो वाइज़ इहो त मिड़े इहो को नाश्तो बि न थियो न तव्हांजी हाव जी बाहि मुई हूंदी न मुंहिंजी पर मजबूरी आहे बुज़ुर्ग बि घणा आहिनि जलसो दिस्तार बंदियुनि जो आहे अलाह कंदो त वरी इंशा अल्लाह ताला के ॿिए जलसे में अलाह हिन जलसे खे साईं मौलाना इरफान अमन साहब जे महिनत खे क़बूल फरमाए मदरसे खे अल्लाह करीम तरक्की आबादी नसीब फरमाए मदारस जे लाइ आलमनि जो साथ ॾियो बाबा आलमनि खे अकेलो न छॾियो जाते छॾिनव उते सुठ समय गर्मीअ में सर्दीअ में ॾींहं में थोरे राति में अची करे पहुचो त दुनिया खे ख़बर पए त आलमनि सां गॾु इहे सभु मुस्लमान आहिनि गॾु थींदव न सही अल्लाह तव्हांखे बरकत करे जे खाइण पीअण में मां हेॾो ॾिसो आहे वॾो पिंडाल हो अल्लाह से बरकत करे डीश हो जेको धकु पियो खणे ऐं सेला चांवर छड़ो चप टपाए त अंदरि पाण पिया वञनि हा सही इहे छड़ो न थींदियूं थोरो कुझु न कुझु हेॾो बि तयारी कयो अल्लाह तव्हांखे बरकत करे वधीक प्रोग्राम बुज़ुर्ग ॿुधाईंदा अल्लाह से अमल जी तौफ़ीक़ करे वाख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।